बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ऐं हेठि वेठल सभिनी मान वारनि शख़्सियतनि खे अस्सलामु अलैकुम। आउं सभ खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियां सखर आर्ट्स काउंसिल पारां जेके उहिदेदार आहिनि, ख़ासि करे जेके हिशा लतीफ़ अदबी क्लास वारो जेको सिलसिलो उन्हनि शुरू कयो आहे ऐं उन में मूंखे बि हिकिड़ो मौक़ो ॾिनो अथव, उन्हनि जे लाइ उनजी महिरबानी। ऐं मां सम्झां थो हिन साईं जिन खे मां जस पेश कयां थो। साईं वारनि जो जेको कमु आहे, जेको लतीफ़ जे सुरनि ते जेको साईं वारनि लेक्चर जो प्रोग्राम शुरू कयो आहे, यकीनन इहो वॾो हिकिड़ो क़ाबिल तारीफ़ आहे। असां जॾहिं गवर्नमेंट इस्लामिया आर्ट्स कॉमर्स कॉलेज में मुंहिंजी पोस्टिंग थी, उते साईं मंज़ूर बेदार साहब हेड ऑफ डिपार्टमेंट हुयो ऐं पोइ साईं इसरार अहमद अलवी साहब जिन उते आया। इस्लामिया कॉलेज जी हिकिड़ी सोसाइटी हुई, सिंधी अदबी सोसाइटी, मेमण अब्दुल मजीद सिंधी जे दौर खां, ऐं उन सोसाइटीअ खे साईं मंज़ूर साहब, अमीर गुल कटोर साहब उन्हनि उनखे फ़ाल बणायो ऐं उन स्टेज तां असां इहो ई सिलसिलो लतीफ़ शनासी जे हवाले सां असां सिलसिलो इहो शुरू कयोसीं, जंहिंमें साईं अलवी साहब केतिरनि ई सुरनि ते लेक्चर ॾिना ऐं अवां सभु इन ॻाल्हि जा गवाह आहियो। त हुन में तक़रीबन असां उहो कंप्लीट त न करे सघियासीं। 2004 में अलवी साहब रिटायर थी वियो, मंज़ूर साहब रिटायर थी वियो, अमीर गुल कटोर साहब रिटायर थी वियो, उनजे करे उहो सिलसिलो असां पूरो न करे सघियासीं। पर मां सम्झां थो साईं खे इहा जस हुजे, साईं खे शाबाश हुजे। तक़रीबन हीउ जेके सुर आहिनि उहे ॿुधूं पिया त कंप्लीट थियण वारा आहिनि। त मां सम्झो हीउ क़ाबिल हिकिड़ो तारीफ़ कमु आहे। जीअं त अॼु अव्हांखे मालूम आहे त अॼु मुंहिंजो जेको रिसाले जो जेको सुर आहे, सुर बरवो सिंधी, उन ते मूंखे लेक्चर ॾियणो आहे। हाणे हीउ जेको सुर आहे इहो तमामु ईअं खणी चइजे त नंढिड़ो सुर आहे। हिन में 3 दास्तान आहिनि ऐं बरवो ऐं मुख़्तलिफ़ जेके असां वटि महक़िक़ अदीब जेके आहिनि, उन जेके मुख़्तलिफ़ रिसाला आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ उन्हनि जो तइदादु आहे बेतनि जो। मिसाल तौरु कल्याण आडवाणीअ वारे रिसाले में 24-25 बेत आहिनि ऐं अर्नेस्ट ट्रम्प वारे रिसाले में 34 खनि बेत आहिनि ऐं अल्लामा आयाई काज़ी वारे रिसाले में 38। ईअं बलोच साहब जा 2 रिसाला आहिनि, हिकिड़े में 61 त ॿिए में 79 बेत अथसि। मूं चयो त शेरनि जे हवाले सां, बेतनि जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो सुर ऐं वायूं मुख़्तलिफ़ आहिनि, कंहिंमें 3 आहिनि, कंहिंमें 4 आहिनि, कंहिंमें 5 ॿिया आहिनि। हाणे बरवो लफ़्ज़ जी अगरि लुग़वी माना कढिजे, हाणे हिन जी जीअं त हिकु लफ़्ज़ जूं केतिरियूं मानाऊं थींदियूं आहिनि। हिन जी लुग़वी माना आहे घायल, ज़ख़्मी या किथे हिन कंहिं पखीअ जो बि हिकिड़ो नालो ॿुधायो वञे थो। हाणे बरवो सिंधी राग विद्या मूजिबि, साईं प्रोफेसर साहब बिशारत साहब वेठो आहे, साईं खे वधीक ख़बर हूंदी। राग विद्या मूजिबि या खणी चइजे त राग जे इल्म मुताबिक़ हीउ हिकिड़े रागणीअ जो नालो आहे ऐं राग जे किताबनि में हीउ हिकिड़ो सुर आहे। इनखे सिंधी बरवो या बरवो सिंधी बि चयो वञे थो। ख़ासि करे शाह लतीफ़ इनखे पंहिंजे निज सिंधी हिकिड़ो उनखे रंग ॾिनो आहे, सिंधी टच ॾिनो आहे। बाक़ी उनजो जेको मौज़ू आहे उहो घणे भाङे जीअं सॼे रिसाले जो आहे त कुझु ईअं हक़ीक़त ते आहे, कुझु हक़ीक़ी इश्क जी ॻाल्हि थियल आहे, कुझु मजाज़ी इश्क जी ॻाल्हि थियल आहे। किथे आशिक़ जो न्याज़, किथे निवड़त, किथे महबूब जा माणा, किथे महबूब जा नख़रा, किथे महबूब जो जुदाईअ जो जेको दर्द आहे, उहो जेके शाइरनि जो हिकिड़ो थींदो आहे त जेके पंहिंजी शाइरीअ में उहे जेके अंदर जा जेके जज़्बात हूंदा आहिनि, उहे जेके कैफ़ियत हूंदा आहिनि, लतीफ़ पंहिंजे दिलकश अंदाज़ में हिते बयानु कयो आहे। हाणे सभ खां पहिरियों बेत रिसाले जो त छाखे वञो छो ॿेली थिए ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह सी। हाणे हिन में लतीफ़ चए थो त छाखे वञो छो ॿेली थिए ॿियनि जो, मतिलबु त हाणे छाजे लाइ तूं वञी ॿियनि जो बहानो थिए थो, ॿियनि खां मदद घुरींदो पियो। छाखे वञो छो ॿेली थिए ॿियनि जो, ॿियनि खां तूं मदद छो थो तलबी, छो थो मदद घुरी। वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, जेको जग जो पूरी दुनिया जो जेको मालिक आहे अलाह, तूं उन जी वाग अॻे वठि, उन जी रसीअ खे पकड़, उन रस्ते ते हल। सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह सी। लतीफ़ वटि हिकिड़ो सुखे थियण जो मयार या हिकिड़ो ॾिए थो पियो त
त उहो माण्हू सुखियो हूंदो, उहो सुकून में हूंदो जंहिंजो अलाह सां इश्क़ु हूंदो, अलाह सां मोहबत हूंदी। अॼुकल्ह जे हिन दौर में हर ॿियो माण्हू परेशान आहे, 50,000 वारो परेशान आहे, 2 लखनि वारो परेशान आहे। ऐं जॾहिं वरी इहे डॉक्टर वटि वञनि था इहे माण्हू, त माना कंहिंखे बि मतिलबु त ज़हनी सुकून न आहे, हर माण्हू परेशान आहे। ऐं जॾहिं वरी डॉक्टर वटि भई माण्हू वञनि था इन लाइ, त डॉक्टर अॼुकल्ह दवाउनि सां गॾोगॾु बि चवंदा आहिनि मेडिटेशन कयो, माना मुराक़बो कयो। पर इहे लतीफ़ साईं त असांखे इहे मुराक़बे वारी ॻाल्हियूं या मुराक़बो करणु लतीफ़ साईं त अॻु में ई इहे शयूं करे त सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ु अलाह, जेको अलाह सां मोहबत कंदो, अलाह सां इश्क़ु कंदो, उहो ई सुकून में हूंदो, उहो ई सुख में हूंदो। हाणे असांजा वरी मयार ॿिया आहिनि हिते। असीं सम्झूं था कंहिं वॾे उहिदे में या कंहिं पैसे में बंगलो गाॾियूं, उन में को सुख आहे, को सुकून आहे, शांती आहे, पर ईअं न आहे। लतीफ़ बि त इहो थो चए त सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ु अलाह सां। हाणे लतीफ़ जो जेको हिकिड़ी ॿी सिट मूंखे यादि अचे थी पई, लतीफ़ चए थो न त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, हिन सुर जो न आहे त हिन सिट मां बि ईअं ई लॻे थो त वाक़ई हीअ हिकिड़ी क़ुर मजीद जी आयत आहे। क़ुर मजीद जी हिकिड़ी सिट जो तर्जुमो आहे, मफ़हूम आहे त अला बिज़िक्र अल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, अलाह जे ज़िक्र में ई क़ल्ब जो सुकून आहे, दिलि जो सुकून आहे। त हिते बि लतीफ़ ईअं थो चए त माया जे गॾु, पैसे जे गॾु, उहिदनि में, ताक़त में, कंहिं बि शइ में सुकून कान्हे। अगरि सुकून आहे त उहो अलाह जे ज़िक्र में आहे, अलाह जी पचार में आहे, अलाह जे इश्क़ में आहे, अलाह जी मोहबत में आहे। हाणे अॻिते हलूं था पिया, ॿियो बेत आहे त जीअं का कानी कां लुसंदे लातियूं करे अची पई ओचिती दर्द पिरियां जी दां, वेज ॾंभी ऐं कोह बां सूर हीअं खे साम्हूं। हाणे चए थो हिन में लतीफ़ त तूं जॾहिं को माण्हू का गाह जी कानी कपींदो आहे त उन मां हिकिड़ो आवाज़ु निकिरंदो आहे, त ईअं ई कटिजण महिल जॾहिं उन में को आवाज़ु निकिरंदो आहे, ईअं ई अचे पई ओचिती दर्द पिरियां जी दां, उहा जेका दां आहे मुंहिंजे दिलि मां बि ईअं ई ओचिते पई निकिरे थी पई। वेज ॾंभी ऐं कोह बां, माना वेज पुराणे दौर में इहो थींदो हुयो त जेके हकीम हूंदा हुआ या तबीब हूंदा हुआ, अॼुकल्ह जंहिंखे डॉक्टर चयो थो वञे, त उहो इलाजु ॾंभ जे ज़रिए बि कंदा हुआ। त हिन में लतीफ़ हुनखे चए थो मुंहिंजी बांह खे छो थो ॾंभी, मुंहिंजे जेको हीअं में अंदरि में सूर, उहो मुंहिंजे जेको महबूब जो जेको सूर आहे उहो त मुंहिंजे हिन हीअं में आहे, दिलि में आहे, ऐं तुंहिंजे हिन मुंहिंजे बांह ॾंभण सां मुंहिंजो इलाजु कोन्ह थींदो, मां कोन्ह ठीकु थींदुसि। हाणे टियों बेत आहे त अची जे हेकार, लतीफ़ साईं चए थो अची जे हेकार मूं सारींदे सुपरी, पेरें धरियां पिंबड़ियूं हंधि विछायां वार, साजन सभु ॼमार हूंद गोली थी गुज़ारियां। हाणे चयो जे हिकिड़ो पंहिंजे महबूब साईं खे लतीफ़ चवे थो त जे मां तोखे यादि कयां थो पियो, मां तोखे सारियां थो पियो, जेकर तूं मूं वटि हिकिड़ो दफ़ो अची त छा कयां, पेरें धरियां पिंबड़ियूं हंधि विछायां वार, त मां ही वार विछाए छॾींदुसि ऐं पंहिंजूं जेके पिंबड़ियूं आहिनि उहे तुंहिंजे अॻियां पेरनि हेठां मां रखी छॾींदुसि। साजन सभु ॼमार हूंद गोली थी गुज़ारे, मां तुंहिंजो ईअं त बहानो थी, या हिते लतीफ़ घणो करे पंहिंजे पाण खे ईअं पंहिंजो मुज़क्कर करे पेश कयो आहे त साजन माना सॼी हयाती मां तुंहिंजे ग़ुलाम थी करे, गोली थी करे गुज़ारींदुमि जेकर तूं मूं ॾे हिकिड़ो दफ़ो अची। मूं सारींदे सुपरी अची जे तूं हाण, करियां रूह रिहाण हूंद लकनि मंझि, लतीफ़ चए। हाणे साॻी ॻाल्हि आहे त तक़रीबन जे मां तोखे यादि कयां थो पियो, मुंहिंजी दिलि तोखे यादि करे थी पई, जेकर तूं हाणे अची त पोइ हूंद इन लतीफ़ साईं घणो करे पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जे ख़्याल सां वञी भिटुनि ते वञी वेही रहंदो, त पोइ इन जेको आहे हूंद लकनि मंझि लतीफ़ चए, पोइ करियूं पोइ तोसां जेकर तूं मूंसां अची हिकिड़ो दफ़ो, त पोइ मां तोसां उहे दिलि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, दिलि जा जेके राज़ आहिनि उहे मां तोसां सलियां, उहे ॻाल्हियूं कयां, त करियां रूह रिहाण हूंद लकनि मंझि, लतीफ़ चए। बेता ॿियो त भली कई भला पहिरीं हीअं न मुनासिबु होए, लाए चित चरियो करे पाण कढी वई पोइ, तोड़े हुब न हुए त बि हो त न कजनि एतिरियूं। हाणे हिकिड़ो हिकु क़िस्म जो हिन में लतीफ़ जेको आहे ॾोरापो ॾिए थो पियो त इहो त भला पहिरीं, इहो त तूं कमु भलो कयो, पर इहो तोखे मुनासिबु न हुयो, माना ईअं तोखे मुनासिबु न हुयो, ईअं त लाहे चित चरियो करे मुंहिंजी दिलि, मुंहिंजो ज़हन, मुंहिंजी दिलि तोसां लॻी वई ऐं वरी पोइ पाण निकिरी वई, पाण हलियो वई, मूंखे छॾे वई, तोड़े हुब न होए पर हो त न कजनि एतिरी। हाणे तोड़े जो भली मोहबत न हुजे, पर ईअं न थींदो आहे, ईअं न कबो आहे।
ऐं ॿियो बेत आहे तक़रीबन उनजो पहिरियों जेको पद आहे उहो घणे भाङे साॻी उनजी पहिरें बेत वारी माना आहे त भले भली कई भला पहिरीं ही शान ही न शान संदो माना तूं भला पहिरीं तोखे इहो तुंहिंजो शान न हुयो माना त पहिरीं लायो प्रीतणो की न पुछी थो पोइ कादर शाल कंदो मेड़ो हिन मिसकीन सी हाणे पहिरियों माना पहिरियों त मूंसां प्रीत मोहबत लाथई ऐं पोइ वरी हाणे पुछी कोन थो पियो वरी बि हिन बेत में चए थो लतीफ़ त कादर शाल कंदो मेड़ो हिन मिसकीन सां पोइ बि माना हिन में नाउमीदी या मायूसी कोन थो ॾेखारे अलाह खां दुआ घुरे थो त उहो जेको मुंहिंजो महबूब आहे मुंहिंजो जेको पहिरीं आहे उन सां हिकिड़ी मुलाक़ात ज़रूरु थींदी। हाणे भली गई भला पहिरीं मूं न ॼातो ईअं हीअं हेराए हथु करे हलियो वेंदे हीअं सा सिक सलाह कीअं जंहिं अंदरि आहेरा कया। हाणे भली कई भला पहिरीं मूं न ॼातो मूं ईअं कोन ॼातो हुयो या मूं ईअं कोन सम्झो हुयो त तूं हीअं हेराए हथु करे मुंहिंजी दिलि जेको आहे पाण वटि कंट्रोल करे ऐं हलियो वेंदे पोइ त सा सिक सलाह कीअं जंहिं अंदरि आहेरा कया। हाणे उहा मां सिक कीअं तव्हांखे ज़ाहिर कयां ॿुधायां जंहिं अंदरि में आहेरा यानी आख़िरा कया आहिनि हिकिड़ो घरु कयो आहे माना ॾुखनि तकलीफ़ुनि त उहो मां लफ़्ज़नि जे लतीफ़ जो लफ़्ज़नि में कीअं माना उहो तोखे मां ॿुधायां। अॼु पिणु अखिड़िन सॼण पंहिंजा सारिया अॼु पिणु अखिड़िन सॼण पंहिंजा सारिया ॻलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लही। हाणे अॼु पिणु न अखिड़िन वरी अॼु मुंहिंजे हिन अखिड़िन लतीफ़ चए थो त हाणे हिन में किथे कुझु बेत अहिड़ा आहिनि जेके माना हक़ीक़ी जंहिंमें इश्क जी अलाह जाई अलाह सां ॾे मुखातिबु आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु वरी मजाज़ ॾे बि कुझु बेतनि जी जेका आहे माना त अॼु पिणु अखिड़िन सॼण पंहिंजा सारिया ॻलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि माना अॼु वरी अखियुनि पंहिंजा पहिरीं पंहिंजा महबूब उहे संभारिया आहिनि ऐं उनजे सार में संभार में मोहबत में अखियुनि मां ॻोड़ा वहनि था पिया संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। त उहो लतीफ़ जीअं हिकिड़ी जॻह ते चयो आहे त ॿिया बि हो त हज़ार पर मुंहिंजो पे चुपनूअ सां त हाणे माण्हू त खोड़नि पर इंसान जी जंहिंसां लव लॻंदी आहे जंहिंसां मोहबत थींदी आहे पोइ भले खणी उनखां केतिरो बि केतिरी हसीन ख़ूबसूरत शइ हुजे पर हिते बि उहा ई ॻाल्हि थो करे संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। त उहा जेका पहिरीं जे ॾिसण सां जेका मुंहिंजी सिक लहंदी आहे उहा हिन दुनिया खे ॾिसण सां न थींदी। हाणे लतीफ़ जो हिकिड़ो मशहूरु बेत आहे त के वेझा ई ॾूर के ॾूर ॿियो ॾास परी के चढ़नि न चित ते के विसरनि न मूर जीअं मेंह कुंडड़ीअ पूर तीअं दोस्त वरा को दिलि में। हाणे के वेझा हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि वेझे हूंदे बि उहे परे आहिनि ऐं हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू आहिनि जेके परे हूंदे बि वेझा आहिनि के वेझा ई ॾूर के ॾूर ॿियो के चढ़नि हिकिड़ा त माण्हू दिलि ते ज़हन ते ख़्याल में अचनि ई कोन था के चढ़नि न चित ते के विसरनि न मूर हिकिड़ा त माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके विसरनि ई नथा। हाणे जीअं में कुंडीअ पूर लतीफ़ साईं खोड़ सारियूं तशबीहूं ॾिनियूं आहिनि हिते बि हिकिड़ी नई तशबीह आहे शायदि ई कंहिं शाइर ॾिनी हुजे त जीअं में कुंडड़ी या में कुंडी बि चवंदा आहिनि जेके उन जा जेके सिंग हूंदा आहिनि उन वर वकड़ हूंदा आहिनि ऐं कॾहिं अगरि उहे पाण में फासी पवंदा आहिनि त पोइ सवाइ कटण जे उनजो ॿियो को इलाजु या जुदा उहे न थी सघंदा आहिनि। त हिकिड़ो इहो मिसाल या हिकिड़ी तशबीह ॾिनी अथई त जीअं इहे में कुंडड़ीअ पूर जंहिंमहिल उनजो पाण में पेच थी वेंदो आहे त ईअं मुंहिंजी जेका पंहिंजे महबूब सां मुंहिंजी जेका दिलि आहे उहा बि ईअं ई आहे त हाणे जेसीं ताईं हयाती आहे जेसीं ताईं ज़िंदगी आहे तेसीं ताईं हुन सां मोहबत पई हलंदी जीअं में कुंडड़ीअ पूर तीअं दोस्त वारा को त ईअं मुंहिंजे दिलि जो जेको पेच आहे पंहिंजी पीढ़ीअ सां महबूब सां उहो ईअं अहिड़े नमूने सां आहे। माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी दुनिया ताईं दोस्त तां फ़िदा करियां फ़िलहालु कयोसि नाव निहाल पसण तां परे थियो। हाणे त माण्हू त माल जे कढनि हर माण्हूअ जी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी सोच आहे के माण्हू हिकिड़ा माण्हू पैसे सां बंगलनि सां गाॾियुनि सां इश्क़ कंदा आहिनि पर हिते लतीफ़ चए थो माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी। मां चवां थो त मुंहिंजो जेको सुपरी आहे मुंहिंजो जेको महबूब आहे उहो मुंहिंजे साम्हूं हुजे दुनिया ताईं दोस्त तां फ़िदा करियां फ़िलहालु उन दोस्त तां उन पीढ़ीअ तां मां हीअ जेकी सॼी काइनात आहे उन तां क़ुर्बान करे छॾियां। हाणे कयोसि नाव निहाल पसण तां परे थियो हुनजे नाले वठण में एॾो सुकून आहे
एॾी ख़ुशी महसूसु थिए थी पई जो पसण तां परे थियो। अञा पसण ॾिसण त अञा परे जी ॻाल्हि आहे, अञा उन मुलाक़ात अञा ॿी ॻाल्हि आहे। त उनजे ज़िक्र में, उनजी यादि में एॾो सुकून आहे, उनजे नाले वठण में, महबूब साईं जे नाले वठण में एॾो सुकून मिले थो जो अञा ॾिसण त अञा परे जी ॻाल्हि आहे। लतीफ़ जो हिकिड़ो बैत आहे त कॾहिं ताकियूं ॾीन, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं अचण न लहां, कॾहिं कोठो नीन, कॾहिं सिकां सॾके, कॾहिं कुजादड़ ॻरहीन, अहिड़ा ई आहिनि साहिब मुंहिंजा सुपरी। हाणे महबूब जा माणा, महबूब जा नाज़ नखरा उनजी ॻाल्हि करे थो हिन बैत में। त कॾहिं ताकियूं ॾीन, ताक दरवाज़े जो, कॾहिं त दरवाज़ो बंदि था करे छॾनि, कॾहिं ताकियूं ॾीन, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं त दरवाज़ा वरी खुली था पवनि, कॾहिं अचण न लहां, कॾहिं त वरी अचण ई कोन था ॾियनि, कॾहिं कोठो नीन, कॾहिं त पाण ई मूंखे घुराए पाण सां गॾु वठी था वञनि, कॾहिं सिकां सॾके, कॾहिं ॻुझांदड़ ॻरीन, कॾहिं त जेको आहे मां सिकंदो आहियां त सॾु थिए, वरी कॾहिं कॾहिं त वरी ॻुझ वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहो जेको महबूब आहे उहो बि मूंसां कंदो आहे। अहिड़ा ई आहिनि साहिब मुंहिंजा सुपरी, मुंहिंजो अहिड़ो जेको मुंहिंजो सुपरी आहे, जेको मुंहिंजो महबूब आहे, उनजा माणा, उनजो कॾहिं फ़िराक, कॾहिं मुलाक़ात, इहे सभु कैफ़ियतूं लतीफ़ साईं हिन बैत में बयानु करे थो। हाणे हिकिड़ो बैत आहे त जानिब मुंहिंजे जीअ में जेतो तम पोइ, त खण काती वढ अंगड़ा अदब कर्म कोए, भायां भाल संदो जे साजन थऊं निहारीअ। हाणे जानिब मुंहिंजे जीअ में जे तम पोइ, यानी मुंहिंजे दिलि में जेका लालच आहे, तमन्ना आहे, उहा तुंहिंजी आहे बसि। जानिब मुंहिंजे जीअ में जेतो तम पोइ, त खण काती वढ अंगड़ा, जिस्म खे गबा गबा करे छॾ, कटे छॾे छॾ। खण काती वढ अंगड़ा अदब, को कंहिं क़िस्म जो को सिंधीअ में रख रखा न कर, को ख़्यालु न कर। त खण काती वढ अंगड़ा अदब कर्म कोए, भायां भाल संदोए जे साजन सौ निहारी। माना इहा तुंहिंजी, जे तूं मूंखे सएं मुंहं सां छड़ो ईअं निहारींदे त इहा तुंहिंजी मुंहिंजे मथां हिकिड़ी भलाई थी पवंदी, महिरबानी थी पवंदी। लतीफ़ जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मोहबत जो जेको अंदाज़ आहे उहो पंहिंजे महबूब सां उहो हिन में ॿुधाए थो पियो। अॻिते लतीफ़ चए थो त जानिब ईअं न जुगाए जीअं मारियो मूर न पुछीं, हिकु रती रत न सिंजरे, ॿियो सिक तुंहिंजी साए, असां तो ई लाइ ते पर में पुछाऊं पए कयूं। हाणे जानिब खे मयार ॾींदे चए थो जानिब ईअं न जुगाए, तोखे ईअं न जुगाइणु, ईअं न करणु खपंदो हुयो, जीअं मारियो मूर विकिण त मारे छॾी वरी बि पुछी कोन थो पियो। हिकु रती रत न सिंजरे, माना हिकिड़ो मापो आहे रती, त माना रतीअ जेतिरी बि रत जिस्म में कोन्हे का, हिकु रती रत न ॿियो सिक तुंहिंजी साए। हाणे साउ लफ़्ज़ बि आहे, माना ॿियो त हिन में जेको आहे तुंहिंजी ॿी सिक आहे मुंहिंजे दिलि में, जिस्म में रत बची कोन्हे न, ऐं ॿियो अंदर में तुंहिंजी जेका सिक आहे उहा असां तोए लाइ पर में पुछाऊं पिए कयूं। हाणे असां त तुंहिंजे लाइ पर में पुछाऊं कयूं। हाणे पर में जूं ॿ टे मानाऊं आहिनि, त हिकिड़े मूं किथे पढ़ियो त दुआ बि थी सघे थो, दुआ बि आहे किथे अकेलाईअ में बि। त असां त इहा असां चवंदा आहियूं मिसाल तौरु घर या पर हिकु ॿिया अपोज़िट लफ़्ज़ आहिनि, त माना हर हंधि तोखे असां यादि कयोसीं। हिकु जॻह ते दुआऊं बि लिखे थो पियो, असां त तो ई लाइ पर में पुछाऊं पए कयूं। जॾहिं पवे थी यादि सोबत सुपेरनि जी, फ़रियादूं फ़रियाद। हाणे हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उन में डॉक्टर बलोच जेको लिखे थो उहो लिखे थो नागहे, हे खे ज़ेर ॾिए थो, ऐं अलामा आया काज़ी जेको लिखे थो उहो लिखे थो नाग लिखे थो। मां सम्झां थो असां वटि सिंधी ॿोलीअ में साईं वेठो आहे कलवड़ साहिबु, आख़िरी जेको लफ़्ज़ जो अखर हूंदो आहे उन ते हरकत लाज़मी हूंदी आहे। त डॉक्टर बलोच जेको हिन में हे खे ज़ेर ॾिनी आहे नागहे, ऐं अलामा आया काज़ी वरी हिन खे नाग चवे थो पियो, त मां सम्झां थो डॉक्टर बलोच जेको उहो जेको आहे उन ज़ेर ॾिनी आहे उहो बहितरु आहे। त जॾहिं पवे थी यादि सोबत सुपेरनि जी, फ़रियादूं फ़रियाद नागहे वञनि निंगियूं। हाणे जॾहिं पवे थी यादि उहा, जॾहिं उहा उन सां महबूब साईं सां पीरीअ सां जेका उनजी जेका यादगिरी अचे थी, उन सां जेका कचहरी थी, उन सां जेका मुलाक़ात थी, ऐं जॾहिं उहा यादि थिए त फ़रियादूं माना ईअं सम्झो त हिन मां दिलि मां ई ओचिते हिकिड़ी दाह निकिरी थी वञे। जॾहिं बि महबूब पहिरीं उनजी मुलाक़ात, उनजी यादि जॾहिं बि पवे थी त हिन दिलि मां
ओचितो हिकिड़ी दाह निकिरी थी वञे, फ़रियादूं फ़रियाद नागहे वञनि निङियो। आम बेत आहे, मशहूरु बेत आहे त कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेट, मुंहिंजो जीव जड़े सुपेरियां सोगो कयो। लतीफ़ खोड़ सारियूं अहिड़ियूं तशबीहूं ॾिनियूं आहिनि नयूं नयूं, ऐं इहे मुख़्तलिफ़ असां सॼण तीअं इहे मुख़्तलिफ़ हुन सां तशबीह, हिते बि हिकिड़ी कड़े सां तशबीह लतीफ़ ॾिनी आहे त जीअं कड़ो लोहार जेको आहे, हिकिड़ो कड़ो ॿिए कड़े खे जोड़ींदो आहे, ॻंढींदो आहे, त ईअं जीअं उहो जुड़ियल हूंदो आहे, कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीव जड़े सुपेरियां सोघो कयो। ईअं मुंहिंजा जेके सुपरीअ महबूब आहे, मुंहिंजो जेको पिरी आहे, उन मूंखे ईअं क़ैद करे छॾियो आहे जीअं लोहार हिकिड़ो कड़ो ॿिए कड़े खे ईअं ॻंढे बंदि करे छॾींदो आहे, हिकु करे छॾींदो आहे। त हिन में बि इहा ई लतीफ़ जेको आहे हिन सां कड़े सां हिकु तशबीह ॾिए थो पियो। हाणे तक़रीबन जीअं मूं ॿुधायो त हिन में 3 दास्तान आहिनि। अॻिते हलूं था वरी कुझु दास्ताननि में वरी ॿियूं हाणे असां पढ़ूं था ॿिए दास्तान त फ़ानी फ़ानी दुनिया दम त हिकिड़ो, लटे लोड़ लतनि सी जोड़ींदई जानी, हर्फ़ पुछंदे हिकिड़ो ज़ाहिर ज़बानी, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। हाणे लतीफ़ मूं चयो त लतीफ़ चयो त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, त हिते बि उहा ई ॻाल्हि करे थो, असांखे चवंदा आहिनि त मौत खे हमेशह यादि रखो। हाणे उनजो बि हिकिड़ो फ़लसफ़ो आहे न त माण्हू मौत खे छो यादि करे, त जेका दुनिया जी जेका हुब आहे, दुनिया जी जेका मोहबत आहे, दुनिया जी जेका हीअ रंग आहे, इहो इंसान जे मथां न चढ़े। जीअं इंसान पंहिंजो पैसे जे कढ, गाॾियुनि जे कढ, बंगले जे कढ न पियो, उनखे जीअं मौत यादि अचे, उन सां छा थींदो त उहो जेको तकबुर आहे, उहो जेको गुरूर आहे, उहो जेका वॾाई आहे, उहो न कंदो। मौत खे त मूंखे मरणो आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त मौत खे बि छो यादि करे, मरणो त सभिनी खे आहे। हाणे जे उन में गुरूर ऐं तकबुर ऐं वॾाई ऐं दुनिया जी जेका हुब आहे, दुनिया जी जेका लालच आहे, उहा न हूंदी त उनजे उबतड़ पोइ उन में न्याज़, उन में निवड़त, उन में इंसारी, उन में आजिज़ी उन में पैदा थींदी। त हू माना उहा ई ॻाल्हि त माना पोइ अलाह जे जेके बंदा आहिनि, अलाह जा जेके बाना आहिनि, इंसान जेके आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु कंदो, उन्हनि जो बि अहसासु कंदो। त हिन में चयो त हीअ जेका दुनिया आहे, इहा फ़ानी आहे, हिकिड़ो दम आहे, हिकिड़ो पल आहे। इहा लटे लोड़ लतनि सी जोड़ींदई जाने। हाणे उहे जेके तव्हांजा वेझा आहिनि, जेके तव्हांजा पिरी प्यारा आहिनि, अज़ीज़ क़रीब आहिनि, उहे तव्हांखे क़बर में विझी करे पोइ पेरनि सां तव्हां जेको मिटी जेका लताड़ींदा, क़बर खे ठाहींदा पिया। त लटे लोड़ लतनि सी जोड़ींदई जानी, उहे बि जानी जेके तव्हांजा हूंदा, दिलि घुरिया जेके दोस्त हूंदा। हर्फ़ पुछंदे हिकिड़ो ज़ाहिर ज़बानी, कोडर ऐं कानी। ऐं पोइ उते हर्फ़ उहो कहिड़ो कमु ईंदो, उहो जेको मालिक जंहिं क्रिएटर तख़लीक़ात जेका शइ चाहे थो असां मां, ऐं जेके शयूं उते कमु ईंदियूं, हुन शइ जी पुछा थींदी। कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। हाणे कोडर मिटी क़बर कानी, पुराणे दौर में असांखे यादि आहे, असां ॾिसंदासीं त ख़ासि करे हिकिड़ो क़बर मापण जो या मैयत खे उनजी माप कंदा हुआ, ऐं पोइ उन हिसाब सां उन माप सां उनजी क़बर ठाहे वरी उनखे पर। हाणे इहा सभिनी जे सिर जे मथां आहे, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। त सभिनी जे मथां इहा कोडर ऐं कानी, माना हर माण्हूअ खे हीअ दुनिया छॾणी आहे, हीअ दुनिया फ़ानी आहे, हीअ दुनिया हिकिड़े पल जे लाइ आहे। त मतां हिन दुनिया जे इश्क में, दुनिया जे मोहबत में पंहिंजी हक़ीक़त खे विसारे वियो, हक़ीक़ी जेको महबूब आहे उनखे विसारे वञो, दुनिया खे ई महबूब सम्झी वेही रहो। ऐं पोइ जॾहिं वरी होॾे हलो त उते साॻे ई मौज़ूअ ते हिकिड़ो ॿियो बेत आहे त भर भञूअ वेही कहिड़ी कंदे ॻाल्हिड़ी, ॼानी मानी मोटी आया वर वञी ॾेई, ख़बर कान पई त ॾाज ॾिनांसि केतिरो। हाणे तक़रीबन हिन में तशबीह ॾिए थो लतीफ़, ॼानी मानी मोटी आया वर वञी ॾेई, माना उहो जेका चवंदा न भई हीअ अमानत हाणे पुॼायो जल्दी, को माण्हू डेथ करे वेंदो आहे, फोत थी वेंदो आहे, त पाण जल्दी पंहिंजी अमानत ओसी ताईं पुॼायो। त हाणे हिन में चयो त भर भञूं वेही उते कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे, क़बर में वेंदे अंदरि उते कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे, छा कंदे उते, ॼानी मानी मोटी आया वर वञी ॾेई, ख़बर कान पई ॾाज ॾिनांसि केतिरो। हाणे पोइ त ख़बर असां पोयनि खे त का ख़बर हूंदी हुन सां वीचारे सां छा थियो, पर असल में जे उनजा सुठा कम हूंदा हिते इंसानियत लाइ कम कया हूंदा, भलाई जा कम कया हूंदा, त यकीनन उते बि सुख में हूंदो, उते बि शांती में हूंदो। लतीफ़ जो बेत आहे त यार सॾाए सभु को
जानी ज़बानी आहे आसानी कमु पवे त कल्ह पवे। हाणे हिते दुनिया जी ॻाल्हि करे थो त दोस्त त केतिरा ई आहिनि, यार सदाए सभु को जानी ज़बान जे हद ताईं, चवण जे हद ताईं त केतिरा ई माण्हू जा दोस्त आहिनि, पर आहे आसानी कमु पवे त कल्ह। हाणे ईअं थींदो आहे त सुख में जेके दोस्त न हूंदा आहिनि उहे बि दोस्त थी पवंदा आहिनि, पर दोस्त जी जेका असली ख़बर पवंदी आहे उहा ख़बर पवंदी आहे ॾुख में। जेके ॾुख में गॾु हूंदा आहिनि उहे असली दोस्त हूंदा आहिनि। त आहे आसानी कमु पवे त कल्ह पवे, जे कमु पवे त पोइ उनजी ख़बर पए थी दोस्त केतिरो मूंसां मुख़लिस आहे, केतिरो मूंसां सचो आहे। आख़िर में हिकिड़ो बैत आहे त लतीफ़ हुन में हिन दौर जी, पंहिंजे दौर जी ॻाल्हि करे थो ऐं ख़ासि करे हिकिड़ी शिकायत करे थो पियो त आदमिन इख़लास मिटाए माठो कयो, कोन खाए कंहिंजो संदो माण्हू मास, दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿियो सभु लोक लिबास, को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो। हाणे हिन में लतीफ़ पंहिंजे दौर जी ॻाल्हि करे थो त अॼुकल्ह माण्हुनि मां इख़लास सचाई मोकिलाए वई आहे, ख़तमु थी वई आहे। कोन हर को माण्हू ईअं खणी चइजे त हिक ॿिए जो मांस खाए थो पियो न। असां वटि आहे त गिला ॿिए जी गिला गिबत करणु ॼण ॿिए जो मांस खाइण आहे। दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास। त इंसान जेको हिन दुनिया में जीअं हलंदो उन जूं उहे ॻाल्हियूं वञी रहंदियूं। जे माण्हुनि सां सुठो हुनजो रवैयो हूंदो, एटीट्यूड हूंदो, माण्हू हुनखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदा। जे हुन सां ग़लति एटीट्यूड हूंदो माण्हुनि सां त माण्हू हुनखे ग़लति लफ़्ज़नि में यादि। दिलि भर हिन दुनिया वञी रहंदो वास, ॿियो सभु लोक लिबास, को हिकु दिलि हूंदो, को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो। हाणे बाक़ी ज़ाहिरी ॾेख वेख जी ॻाल्हि थो करे लतीफ़, त इहो सॼो ज़ाहिरी हिकिड़ो लिबास आहे माण्हुनि जो। को हिकु दिलि हूंदो को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो, को माना किरोड़नि में को हिकिड़ो माण्हू हूंदो जेको चङो माण्हू हूंदो, सुठो माण्हू हूंदो। बाक़ी न त ईअं सम्झे त लतीफ़ बि हिन में शिकायत थो करे त माण्हुनि जो वॾो, सुठनि माण्हुनि जो ख़ासि करे वॾो काल आहे। लतीफ़ चए थो त मुंहिंजे मदाइनि जी कल्ह पहिरियां पई, त कॾहिं कोसा न थिया ॾोरा पोइ ॾेई, साजन सभई ढकियम ढोल ढिलायूं। जॾहिं मुंहिंजे उणाइनि जी, मुंहिंजे बुराइनि जी, मुंहिंजे ख़राबियुनि जी जॾहिं पिरियुनि खे ख़बर पई। लतीफ़ हिन में वॾी ॻाल्हि करे थो, ख़ासि करे इहा अलाह ताला जी हिकिड़ी वॾी अहम सिफ़त आहे त मुंहिंजे मदाइनि जी कल्ह पहिरियां पई, त कॾहिं कोसा न थिया ॾोरा पोइ ॾेई। जे मुंहिंजियूं मदायूं, मुंहिंजूं ऐब जेके आहिनि उन्हनि खे ॾिसी करे कॾहिं बि नाराज़ न थिया मुंहिंजा पिरी। साजन सभई ढकियम ढोल ढिलायूं। हाणे अलाह ताला सतारुल ओयूब आहे, अलाह ताला सभिनी जा, हाणे इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी सिफ़त आहे, वॾी हिकिड़ी आला सिफ़त आहे। त असां त ईअं थींदो आहे त मूं में अगरि 99 ख़ामियूं आहिनि ऐं हिकिड़ी ख़ूबी आहे त मां त सॼो ॾींहुं चवंदुमि मूं जहिड़ो माण्हू को सुठो आहे ई कोन। अगरि कंहिं में 99 ख़ूबियूं हुजनि ऐं हिकिड़ी ख़ामी हुजे, चवंदा हिन जहिड़ो को ख़राबु माण्हू आहे ई कोन। त हाणे अलाह ताला जी जेका सिफ़त आहे, ऐं इहा बि इंसानु कोशिशि करे त ॿिए जा ऐब, ॿिए जूं ओणायूं कोशिशि करे उहे ढके। त उनजो हिकिड़ो फ़लसफ़ो इहो आहे, हिन जो इहो हिकिड़ो फ़ाइदो आहे त तव्हां ॿियनि जा ऐब ढकींदव, ॿियनि जूं ओणायूं, ॿियनि जूं कचायूं ढकींदव त अलाह तव्हांजा ऐब ढकींदो। त मुंहिंजे मदाइनि जी कल्ह पहिरियां पई, त कॾहिं कोसा न थिया, कॾहिं नाराज़ न थिया, कॾहिं कोन ॿुधायो कॾहिं ॾोरा पोइ ॾेई करे। साजन सभई ढकियम ढोल ढिलायूं। जंहिंमें बि जेके बि मूं में जेको मुंहिंजो जेको सॼण हो, जेको मुंहिंजो कोई महबूब हुयो, जेके बि मूं में कचायूं ढिलायूं हुयूं सभु उन ढकियूं। ऐं मुंहिंजा जेके ऐब आहिनि, बाक़ी अगरि माण्हू जा ऐब अलाह ताला ज़ाहिर करे छॾे त शायदि को ॿाहिरि घुमी न सघे। लतीफ़ हिकिड़े बैत में चवे थो, हिन ई तक़रीबन 3 दास्तान में, त दिलि जो दिलबर हिकिड़ो घणा तान कजनि, दिलि बि ॾिजे हिकिड़े खे थोरे सव पिया सिकनि, से चिलवला चइजनि हिकु दर दर लाइनि दोस्ती। त हमेशह दिलि या मोहबत कंहिं हिकिड़े सां कजे। जे दिलि जो दिलबर हिकिड़ो त घणा तां न कजनि, दिलि बि ॾिजे हिकिड़े खे थोरे सव पिया सिकनि, हिकिड़े खे ॾिजे से चिलवला चइजनि। चिलवलो चए थो, हिचलो माना न छा चए, नॉन सीरियस माण्हू, से चिलवला चइजनि जेके दर दर लाहिनि दोस्ती। की दर दर ते लाहिनि त उनखे लतीफ़ वरी चिलवलो चए थो।
आख़िरी 2-3 बेत आहिनि त किथां सिखे सुपरी कासाए की कार तिखी काती हथ करे मुॾीअ सी ममार चोरे चाक निहार सूरन सांघीड़ा कया। पंहिंजे महबूब खे पंहिंजे पीरीअ खे लतीफ़ चवे थो पियो त इहा तूं किथां सिखियो आहीं, कासाए की कार तिखी काती हथ कर मुॾीअ सी ममार। माना तिखी काती खण इन मुॾीअ सां लाज़िमा मुॾी मुराद त माना उनखे वधीक तकलीफ़ ईंदी। पंहिंजी हिकिड़ी कैफ़ियत हिकिड़ी ॿुधाए थो पियो पंहिंजे महबूब चोरे चाक निहार सूरन सांघीड़ा कया। हाणे उहे मुंहिंजा जेके चाक उहे जेके मुंहिंजा जेके ज़ख़्म आहिनि उहे वधी विया आहिनि, सोराख़ थी विया आहिनि। त मुंहिंजा जेके ज़ख़्म त ॾिसो जेके जुदाईअ में तुंहिंजे फ़िराक में जेके मुंहिंजा जेके ज़ख़्म आहिनि उन्हनि में चुग पइजी विया आहिनि, सोराख़ थी विया आहिनि। आख़िरी हिन जो बैत आहे त सूरत घणो सुहिणा टाणा संदन ट्रूह रेलो ॾेई रूह जो खाए सो खामी मरे। हाणे लतीफ़ बि असांखे हिते हिकिड़ी शइ ॿुधाए थो पियो त हिकिड़ा माण्हू बज़ाहिर ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, बज़ाहिर वॾा सुहिणा हूंदा आहिनि ज़ाहिर में, पर टाणा संदन ट्रूह पर उन जा जेके अमल हूंदा आहिनि उहे ट्रूह खां बि वधीक कोड़ा हूंदा आहिनि, ज़हर हूंदा आहिनि। त ज़ाहिर में हिकिड़ो माण्हू केॾो बि ख़ूबसूरत हुजे पर उन जा जेके अमाल आहिनि जेके आहिनि उहे ट्रूहनि वांगुरु आहिनि, उन जा कम जेके आहिनि उहे ट्रूहनि वांगुरु। लतीफ़ चए थो त रेलो ॾेई रूह जो खाए सो खामी मरे। यानी अगरि कंहिंजो रूह उन्हनि ॾे छिकिजी वञे थो, कशिश करे थो त उहो ईअं सम्झो त जेको खाईंदो उहो सम्झो त सड़ी मरी वेंदो। त ज़ाहिरी जेका सूरत आहे लतीफ़ साईं हिन बेत में चए थो पियो त उहा सभु कुझु कान्हे। इंसान जो किरदारु हुजे, इंसान जो इख़लाक़ हुजे। सो लतीफ़ जा इहे कुझु 25-26 बेत हुया जेको मूं अलामा आहे काज़ी वारे रिसाले मां खैर मां अव्हां जे आॾो पेश कयुमि। आख़िर में आउं थोराए थो आहियां साईं पंहिंजो सिंधी सखर आर्ट्स काउंसिल जे पारां शाह लतीफ़ अदबी क्लास जे जेके उहिदेदार आहिनि साईं मुमताज़ बुखारी साहिबु, डॉक्टर बदर हुजण साहिबु, साईं ख़ादिम मंगी साहिबु या हकीम साहिबु, मंज़ूर साहिबु जेके बि आहिनि जो मां थोराए थो आहियां। तव्हां मूंखे हिते लेक्चर ॾियण जो मौक़ो ॾिनो, यकीननि मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिकिड़ी मां तजवीज़ बि तव्हांखे ॾींदुसि त असां वटि छा पियो थिए। अॻे असां वटि कॉलेजनि में लतीफ़ जा ॾियारा मल्हाया वेंदा हुआ। लतीफ़ जो ॾियारो, सचल जो ॾियारो। हाणे त ईअं थिए थो मथां बि हिकिड़ो लेटर अचे थो बाबा मोकल आहे, लतीफ़ जी मोकल आहे, बेदिल जी मोकल आहे, सचल जी मोकल आहे। त हाणे अॻे ईअं थींदो हुयो त लतीफ़ जो बाक़ाइदा ॾियारो मल्हाइबो हुयो ऐं उन में शागिर्द लतीफ़ जे उनवान ते, लतीफ़ जे मौज़ूअ ते तक़रीरूं कंदा हुआ, बेतबाज़ी जा मुक़ाबला थींदा, मुख़्तलिफ़ स्कॉलर, अदीब, शाइर सभु ईंदा हुआ ऐं उहे लेक्चर ॾींदा हुआ। आख़िर में राग रंग जी महफ़िल थींदी हुई, सॼो ॾींहुं क्लास सस्पेंड हूंदा ऐं हिकिड़ो लतीफ़ जो हिकिड़ो ॾियारो मल्हायो वेंदो। ऐं हाणे अफ़सोस सां गवर्नमेंट जी बेध्यानी, कुझु असांजी बि खणी चइजे लापरवाही चइजे, हुन में असां बि हिसेदार आहियूं। ऐं हाणे ईअं कोन्ह थो थिए, सचल जी मोकल, लतीफ़ जी बि मोकल, बेदिल जी बि मोकल, घर वञी फिर ॿार खां पुछो इंटर पास आहे त को लतीफ़ जो को बेत ॿुधाए, तव्हां कोन ॿुधाईंदो। अक्सरियत जी ॻाल्हि थो कयां त साईं वारनि खे हिकिड़ी तजवीज़ आहे साईं मुमताज़ साहिब खे, साईं बदर साहिब खे, त हीउ जेको सिलसिलो तव्हां शुरू कयो आहे इनखे थोरो अञा अॻिते वधायोसि। मिसाल जे तौरु तव्हां 2 फेज़ में या 3 फेज़ में हिन खे हलायो। शागिर्द 9th 10th जा DO डायरेक्टर खे तव्हां लेटर लिखो, हुन चयो त असां शाह जे रिसाले ते या शाह जे सुरनि ते असां ॿारनि खां लेक्चर कराइणु चाहियूं था पिया हर जुमे ते। ऐं जीअं ॿारनि में हिकिड़ो लतीफ़ शनासीअ वारो जेको आहे सिलसिलो आहे जेको आहे उहो वधे। ऐं ईअं कॉलेज लेवल ते या कॉलेज ऐं यूनिवर्सिटी लेवल खे जेको आहे गॾे करे पोइ हिकिड़ो ईअं सिलसिलो हिकिड़ो जोड़िजे। उन सां ईअं थींदो त शागिर्द असांजो पढ़ंदो। यकीनन हीअ मोबाइल जो दौरु आहे, ॿार खे हेॾां मोबाइल तां डाइवर्ट करणु ॾाढो ॾुखियो कमु थी पियो आहे ऐं किताब ॾे डाइवर्ट करणु, ख़ासि करे लतीफ़ ॾे डाइवर्ट करणु। त मां सम्झां थी हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी आहे तजवीज़ आहे त उन सां ईअं थींदो त असांजा हिकिड़ा सुठा लतीफ़ शनासी जे हवाले सां कमु थींदो ऐं लाज़मी आहे हिकिड़ी अलाह ताला हुननि में हिकिड़ी नई हिकिड़ी सोच, नवां हिकिड़ा ख़्याल, नए अंदाज़ में असां जेको आहे हिकिड़ो लतीफ़ खे ॿुधंदासीं। ऐं मेन जेको हुनजो मक़सदु हूंदो उहो लतीफ़ जो फ़िक्र आम करणो हूंदो। त उर्दू जो जेको हिकिड़ो शेर आहे, ख़ुर्द को ग़ुलामी से आज़ाद कर दे, जवानों को पीरों का उस्ताद कर दे। त असां इन्हनि खे ग़ुलामीअ मां आज़ादु कयूं
ऐं इन्हनि खां असां नवां नवां ख़्याल नयूं नयूं ॻाल्हियूं लतीफ़ खे नए अंदाज़ सां हिकिड़ो ॿुधण जो असां उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयूं त जीअं लतीफ़ जो फ़िकिर आम थी सघे। मां हिकिड़ो दफ़ो ॿीहर सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजा दोस्त आया आहिनि ऐं ख़ासि करे साईं मंज़ूर अहमद बेदार साहिब जो जंहिं मूंखे हिन लेक्चर ॾियण लाइ हिमथायो। अवां सभिनी जे लाइ लतीफ़ जो हिकिड़ो बेत त सराह ॾिठमि से जिंजी साञा सिराणसी तेग तनीजीअ खे कट न लॻे कॾहिं। महिरबानी।